अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सन टीवी न्यूज़ जो प्रोग्राम कराची डायरी में भलीकार मां आवां जो मेज़बान शबीर लाशारी। नाज़रीन, PDM तरफ़ां गुजरावारा जलसे खां पोइ कराची में तारीख़ी जलसो जारी है। PDM जो जेको 18 अक्टूबर कारसा आसाने जे शहीदन जी याद में मल्हाए पियो वञे। ये जलसो पाकिस्तान पीपल्स पार्टी की मेज़बानी हेठ है। जलसे में जेके अॻवान आहिनि उहे पहुची चुका आहिनि। अॼु जो जेको जलसो आहे उनमें जेको आहे तारीख़ी जलसो जेको आहे साबित थियण जूं दावाऊं कयूं पियूं वञनि। गुजरावाला जलसे खां पोइ कराची जो जेको ही जलसो हिन में असां ॾिसूं पिया त कारकुननि जी जेका आहे वॾी जेका आहे जोश ऐं ख़रोश सां कारकुन हिन जलसे में शरीक आहिनि, जंहिंमें टे जेके वॾियूं पार्टियूं आहिनि, पाकिस्तान पीपल्स पार्टी, नवाज़ लीग ऐं JUI, उनखां अलावा ॿियूं जेके उन्हनि सां इतिहादी जमायतूं आहिनि। टोटल जमायतूं 11 जमायतूं आहिनि जंहिंजे इतिहादियुनि जो ही जेको आहे उहो ही जलसो थी रहियो। पाण अॼोके जलसे में शामिल जेके अॻवान आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। मुल्क जी जेका ताज़ी सियासी सूरत हाल आहे उन ते उन सां गॾु गॾु कोशिशि कंदासीं जलसे में शरीक जेके कारकुन आहिनि उन्हनि सां पिणु ॻाल्हि ॿोल कयूं त हू छा था चवनि। नाज़रीन, सां गॾु हिन वक़्तु पाकिस्तान पीपल्स पार्टी जी मरकज़ी इतलाह सेक्रेटरी MNA नफ़ीसा शाह साहब मौजूद आहे। अचो त उन सां ॻाल्हायूं था। मैडम, कीअं था सम्झो PDM जो जेको ही ॿियो जलसो आहे, पहिरें जलसे में ई जेको रद्द अमल ॾिनो वज़ीर आज़म, छा था सम्झो वज़ीर आज़म जो जेको सख़्तु रद्द अमल हो, हाणे ही इतिहाद अॻिते वधी सघंदो ऐं पंहिंजा जेके मक़सद आहिनि उहे उनमें कामयाब थी सघंदा? जेको रद्द अमल वज़ीर आज़म ॾिनो हा त लॻे थो कि उनजो डॉक्टर फैसल सुल्तान जेको उनजो पंहिंजो फिज़िशियन आहे उनखे मां इहो चवंदसि त उनजी थोरी टेस्टिंग कराए छॾे वज़ीर आज़म जी, त उनजी कैफ़ियत छा आहे। जेको वज़ीर आज़म पाण खे मस्ख़रो करे ऐं प्रेज़ेंट करे अवाम खे, त उन जे लाइ असां छा चऊं। लॻे थो त जेके वज़ीर आज़म, उन जा मुशीर, उन जा मावन ख़ुसूसी, उन्हनि छड़ो उन्हनि खे PDM जो जलसा मथे ते सवारनि, पंहिंजो कमकार विसारे वेठा आहिनि। छड़ो को कुर्सियूं थो ॻणे, को स्टेज जूं नापूं थो वेठो करे, ऐं लॻे थो कि इन्हनि खे ख़बर आहे कि हिननि जा गिनती जा ॾींहं आहिनि, हाणे उहा गिनती कनि त हिननि जा केतिरा ॾींहं आहिनि। इतिहाद में शामिल जेके 11 पार्टियूं उन्हनि मां नून लीग जो जेको बयानु आहे उहो ॾाढो सख़्तु आहे, त ही उन इतिहाद जे लाइ को तव्हां नथा सम्झो नुक़सान? उहो त तव्हां प्रेज़ेंटेशन कीअं था कयो उहो ॿी ॻाल्हि आहे, पर जेसि ताईं इहा पंहिंजी जॻह हक़ीक़त आहे कि पाकिस्तान जी 70 साला तारीख़ में जेके वज़ीर आज़म रहिया आहिनि उन में पीपल्स पार्टी जी शहीद राणी बि शामिल आहे, उन में यूसुफ रज़ा गिलानी बि शामिल आहे, उन में राजा परवेज़ अशरफ बि शामिल आहे। असांजा वज़ीर आज़म खे स्पेस छो नथो ॾिनो वञे कमु करण जो? छो जो करे आइन या रूल ऑफ लॉ न आहे, ऐं जेका कानून ऐं आइन जी बालादस्ती ऐं सिविलियन बालादस्ती आहे उहा कोन्हे। त मक़सदु असांजो इहो ई आहे, जेके 26 नुकात आहिनि उन इलाही क्लियरली लिखी छॾियो आहे कि इन्हनि 26 नुकातनि जो मक़सदु छा आहे। असांजी कमिटमेंट उन्हनि 26 पॉइंट्स सां आहे। मियाँ साहब पंहिंजी कहानी ॿुधाई, उनखे पंहिंजो हिकिड़ो ऑब्वियसली उनखे पंहिंजी हिकिड़ी उनजी तारीख़ रही आहे हिकिड़ा तनाज़नि जी, उन्हनि खे उन्हनि प्रेज़ेंट कयो। पर हक़ीक़त इहा आहे कि मुल्क उन महिल ई हलंदो जेॾी महिल हक़ीक़ी अवाम जो राज हूंदो। हींअर अवाम जो राज न आहे, हींअर सिलेक्टेड जो राज आहे। या सिलेक्टेड हली थो सघे या सियासत हली थी सघे, सिलेक्टेड ऐं सियासत गॾु गॾु नथा। मुल्क जूं जेके हिन महिल हालतूं आहिनि उहे इहे आहिनि, जेके PDM जंहिं तरफ़ वञे पई त नयूं चूंडूं थियनि, इन विच में थी सघे थो को ॿियो ट्रबल क्रिएट थिए। छा मुल्क जमहूरियत डीरेल थियण वारो जेको सदमो आहे या जेको नुक़सानु आहे उहो बर्दाश्त करे? ॾिसो, असांजा जेके 26 नुक़्ता आहिनि उनजो मक़सदु इहो आहे कि मुल्क में वधीक जमहूरियत हुजे, मुल्क में कंट्रोल्ड या मैनेज्ड जमहूरियत न हुजे, जंहिंजे जेके कठपुतलियूं सवार हुजनि ऐं कठपुतलियूं जेके आहिनि रोज़ाना जी बुनियाद ते बिजली जा बिल वधाइनि, गैस जूं क़ीमतियूं वधाइनि, ट्रांसपोर्ट जा रेट वधाइनि, दवाउनि जा बिल वधाइनि। इन्हनि खे असां इन करे आंदो आहे, इन करे इन मुल्क ते ज़बरदस्ती इन्हनि, त इन करे हक़ीक़ी जमहूरियत ही असांजो मक़सदु आहे। त इहो कीअं थो थी सघे त असांजो मक़सदु हक़ीक़ी जमहूरियत हुजे ऐं पोइ माण्हू इहो चवनि त न ख़ुदा न ख़ास्ता डीरेल थियणु कोन ॾिबो। जमहूरियत जे अंदरि असांजो हक़ आहे आज़ादी इज़हार, असां पंहिंजो हक़ इस्तेमालु करे, इहो बि असांजो हक़ आहे त असां डिमांड कयूं बहैसियत ऑपोज़िशन कि जेका हुकूमत फेल वई आहे उहा घर वञे, इहो बि असांजो हक़ आहे। ऐं अगरि वज़ीर आज़म रेज़िग्नेशन ॾिए थो त इहो बि आइन जे मुताबिक़ आहे, को आइन जे ख़िलाफ़ु कोन्हे कि बसि छड़ो 5 साल जी हुकूमत नाकाम थी आहे।
मुल्क जेको आहे उहो वेझी वियो आहे त ॿई ॻाल्हियूं गॾु गॾु त न हली सघंदियूं, या सिलेक्टेड हलंदा या सियासत हलंदी। जमहूरियत डीरेल होनी होती है उसके लिए कभी किसी की इजाज़त तो ली नहीं गई आज तक, और मैं समझती हूँ कि जो इस वक्त मुल्क डीरेल हो रहा है वो बहुत बड़ा ख़तरा है। मुल्क को एक सोचे समझे साजिश के तहत डीरेल किया जा रहा है। हम ये समझते हैं कि ये अगर ये 5 साल निकाल गए तो मुल्क खुदा न खास्ता 5 साल नहीं निकालेगा। लिहाजा अब लोगों पर मज़ीद बोझ डालना और बोझ डालने के बावजूद अगर ये अपोजिशन पार्टीज़ चुप रहती हैं तो शरीके गुनाह होंगे हम। और आइंदा जिसने भी इस मुल्क में सियासत करनी है, अवाम की नुमाइंदगी करनी है, वो जो एक लकीर खिंच चुकी है वो या इस तरफ होगा या उस तरफ। नाज़रीन असां गॾु हिन वक़्तु मुल्क जो नाले वारो आर्टिस्ट कैसर खान निज़ामानी साहब मौजूदु आहे, जंहिंजो पाकिस्तान पीपल्स पार्टी सां पिणु तालुक़ु आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो वर्कर आहे। अॼु हुन सां ॻाल्हायूं था। कैसर खान, छा चवंदव हीउ जेको मुखालिफ़ दुर जमायतनि जो हीउ जलसो आहे, गुजरांवाला जलसे खां पोइ कराची जो तमामु वॾो जलसो आहे, छा चवंदव, कहिड़ो नैरेटिव आहे, मुल्क जूं हालतूं कहिड़ियूं आहिनि, हीउ जलसो कीअं साबित थींदो? इहो जलसो जेके हींअर ॾिसनि पिया, जेके माण्हू तव्हांजे टीवी चैनल जे तरफ़ सां, उहो पाण इन ॻाल्हि जो फ़ैसिलो कंदा त हक़ीक़त में आहे छा। इहो माण्हुनि जो एहतजाज आहे हुकूमत वक़्त जे ख़िलाफ़, हिन महांगाईअ जे ख़िलाफ़, हिन करप्ट सिस्टम जे ख़िलाफ़, जंहिंजो एहतजाज रिकॉर्ड कराइण हिते MQM जा माण्हू बि आहिनि, हिते PSP जा माण्हू बि आहिनि, हिते PTI जा माण्हू बि आहिनि, पीपल्स पार्टी ॿियूं जमातूं त आहिनि ई। जिते हिन हुकूमत दौरान आम माण्हू मुतासिर थियो आहे, त तव्हांजी बिरादरी सां तालुक़ु रखंदड़ जेके आर्टिस्ट आहिनि उन्हनि ते बि ॾिसो, आर्टिस्ट जेके आहिनि से हूअं बि इस्तेसाल जो शिकार रहिया आहिनि। पाण PTV जो इहो हाल आहे त अॼु ताईं साल ॿ साल, मां पंहिंजी ॻाल्हि थो कयां त 2 साल अॻु में जेको इंटरव्यू ॾिनो हूंदुमि उहा पेमेंट अॼु ताईं नाहे थी। ड्रामा उहो ख़रीद कनि कोन था, पुराणनि ॿियनि चैनल जा पुराणा ड्रामा ख़रीद करे PTV हलाए पई पंहिंजे प्राइम टाइम में, जंहिंजो खानो ख़राबु उन्हनि कयो आहे। 35-40 रुपया पंहिंजे बिल में वठनि था, मतिलबु 7 करोड़ ऐं अलाए केतिरा, अलाए आई डोंट नो, सही मूंखे ख़बर न आहे, पर करोड़नि में पर मंथ PTV खे रेवेन्यू जमा थिए थो ऐं ख़र्चु उनजे अधु खां बि घटि आहे। हाणे इन जो बि ऑडिट थियणु घुरिजे, जेको MD आहे उनजो बि ऑडिट थियणु घुरिजे। इन ई तरीक़े सां जेके पंहिंजा प्राइवेट चैनल्स आहिनि उन्हनि जो जेको इस्तेसाल थिए पियो उनखे बि मॉनिटर करण जी ज़रूरत आहे। छा सम्झो था अॼोको जेको हीउ जलसो आहे, ख़ासि तौर ते मुखालिफ़ दुर छा थी चाहे, हीउ जेको इतिहाद आहे को नतीजा ॾेई सघंदो था? हीउ इतिहाद इंशाअल्लाह तव्हांखे हिकिड़ो वॾो नतीजो ॾींदो। ऐं मूं जीअं थोरी देरि अॻु में अर्ज़ु कयो त हिते हर पार्टी जो माण्हू मौजूदु आहे, मतिलबु हिते पाकिस्तान मौजूदु आहे, हिते रुगो पीपल्स पार्टी न आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, इंशाअल्लाह बिल्कुलु थींदो। इहा जेका PDM जी मूवमेंट आहे, इहा असांजी शहीद रानी बेनज़ीर भुट्टो मोहतरमा नवाज़ शरीफ़ सां चार्टर ऑफ डेमोक्रेसी जे नाले सां शुरू कई। अॼु हुन ई नक्शे क़दम ते शहीद रानी जो जेको पुटु आहे, असांजो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब, हिन मूवमेंट खे अॻिते खणी वधे थो पियो। ऐं इंशाअल्लाह तव्हां जीअं ॾिसो था 11 पार्टियूं गॾु थियूं आहिनि हिन फैशिस्ट रिजाइम जे ख़िलाफ़, जेका जे अवाम जे मथां हिकिड़ो अज़ाब नाज़िल कयो आहे, चाहे उहो महांगाई जी तरफ़ां हुजे, पॉलिसीज़ जी तरफ़ां हुजे। बसि उन्हनि खे हिकिड़ो कमु ईंदो आहे, NRO नहीं मिलेगा। लेकिन मां इहो अवाम खे ॿुधाइण थी चाहियां त इहे मूवमेंट अॻिते वधंदी रहंदी ऐं इंशाअल्लाह वज़ीर आज़म पाण रिज़ाइन कंदो। हिकिड़ो हूंदो आहे न चवण कि द टाइम हैज़ जस्ट बिगन फॉर द एंड, इंशाअल्लाह हुन जो बि एंड थींदो। नाज़रीन असां गॾु हिन वक्त PPMP सादिया जावेद मौजूद है, तो उनसे ॻाल्हायूं था। सादिया, क्या समझती हैं ये दूसरा जलसा है PDM का, ये जलसा वाकई अवाम का रेफरेंडम साबित? कराची की अवाम ने खौफ की जंजीरें तोड़ दी हैं, तो बिल्कुल ये जलसा आज का साबित करेगा। अभी तो शुरुआत है, एक जलसे के बाद खान साहब इतना घबरा गए, कल की तकरीर से अंदाज़ा हो रहा था, तो आज के जलसे के बाद तो उनको रात को नींद नहीं आएगी।
अच्छा, ये 11 जमायती जो है इत्तेहाद है, इस इत्तेहाद में नून लीग भी शामिल है, दूसरी जमायतें भी शामिल हैं, तो नून लीग का जो बयानिया है वो ज़रा जो है वो तलख है, तो पीपल्स पार्टी नून लीग के साथ आगे इतना चल सकेगी या नहीं? देखें, बिल्कुल सब 11 जमातों का इत्तेहाद है, सब साथ चलेंगे, लेकिन बात यह है कि देखें वो जाहिर सी बात है उनको अब इस चीज़ का पहली दफ़ा तजुर्बा हो रहा है, वो इस्टेब्लिशमेंट से पहली दफ़ा लड़ रहे हैं। हमारी तो तारीख़ है, हम तो डिक्टेटरों से लड़े हैं, हमने तो मुशर्रफ का यूनिफॉर्म उतरवाया है, जनरल ज़ियाउल हक को सरेंडर कराया है, तो जाहिर सी बात है हमारा तजुर्बा ज़्यादा है, तो वो अब पहली दफ़ा है तो तलखी तो होगी। नाज़रीन, असां गॾु हिन वक़्तु मुल्क जो नाले वारो आर्टिस्ट अयूब खोसो साहब जो पाकिस्तान पीपल्स पार्टी सां तालुक़ आहे, अचो हुन सां ॻाल्हायूं था। खोसो साहब, कीअं था सम्झो हीउ जेको PDM जो ॿियो जलसो आहे, हे जलसो यकीनन कामयाब जलसो आहे, गुजरात वारो जलसो भी कामयाब थियो, छा था सम्झो मुल्क जो अवाम जेको ॿाहिरि निकितो आहे, अवाम खे तकलीफ़ आख़िर कहिड़ी आहे? सी तव्हां इहो ॾिसो त हाणे हिन टाइम जेकी कॉल आहे न, ज़ाहिर आहे पार्टीज़ जी कॉल आहे, पंहिंजे जेके वर्कर्स आहिनि या जेके आम, लेकिन तव्हां इहो ॾिसंदा वञो त गुजरांवाले में बि इहा शइ थी, हाणे हिते बि उहा शइ थी, त आम जेको माण्हू आहे, जेके हुकूमत हिन टाइम जेके घबराहट जो शिकार आहे न, उहा इहा ई त आम माण्हू ॿाहिरि न निकिरे। हाणे आम माण्हू ॿाहिरि थो निकिरे। हिन जलसे में असांखे ख़बर आहे, तव्हांखे बि ख़बर पइजी वेंदी, हिते PTI जा माण्हू बि मौजूदु आहिनि, हिते पंहिंजो MQM जा बि मौजूदु आहिनि, जेके बि हुकूमत में इतादी वेठा आहिनि, उनजा माण्हू पाण बेज़ार थिया वेठा आहिनि हिते। हिननि त जेके ख़ान साहब ॻाल्हि कंदो हो न त बाबा मां IMF खां वञण खां पहिरियों मां ख़ुदकुशी करे छॾींदुमि, त हे त ख़ैर कूड़नि जो बादशाह आहे न। हे जेके चवंदा आहिनि यू टर्न वठणु त माने वॾे वॾे लीडरनि जो कमु आहे, हिनखे इहा ख़बर न आहे त कूड़ ॻाल्हाइणु माना वॾे हिकिड़े मुनाफ़िक जो कमु आहे। त हिननि कूड़ ते हिननि इहा शइ, इहा हुकूमत ॿधी आहे, ऐं कूड़ ते कॾहिं बि का शइ हली कोन सघंदी। इंशाअल्लाह हिननि बाक़ाइदा माण्हू खे चवंदा आपने घबराना नहीं है, त हाणे हिननि जो घबराहट जो जेको आहे न नुक़्ता आगाज़ आहे। हिन खे जेकी चिणगी लॻंदी न, उहा हितां लॻंदी इंशाअल्लाह कराची खां, ऐं इहा चिणगी वञी जेका चोटी खां हिनजे ॿाहिरि निकिरंदी, तॾहिं हिनखे ख़बर पवंदी त घबराहट असल थींदी छा आहे। नाज़रीन, असां हिन वक़्तु जलसेगाह जे उन पोर्शन में मौजूदु आहियूं जिते औरत जियालियूं जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि। अचो त जियालनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हू केतिरियूं पुरजोश आहिनि, छा चवंदव अॼोके जलसे जे हवाले सां? असां अॼोके जलसे सां जे हवाले सां इहो चवंदासीं, असां इहो अज़म वठी आया आहियूं त असांखे पुराणो पाकिस्तान खपे। ठीकु आहे, असां हिन जेको नए पाकिस्तान में असांजा जेके 8 सालनि जा ॿार आहिनि उन्हनि खे बि ख़बर पइजी वई आहे त महांगाई केतिरे उरूज ते पुॼी आहे। पहिरियों असांजा ॿार एॾे डिप्रेशन में न हुया। अॼु कंहिं ॻोठ में वञो, हिकिड़ा नंढड़ा ॿार जेके आहिनि त महांगाईअ जो रोणो रोइनि था, ऐं आलू किथे पुॼी विया आहिनि, टमाटा किथे पुॼी विया आहिनि, अटो किथे पुॼी वियो आहे। ऐं असां इंशाअल्लाह ताला इन सभु पार्टियूं गॾिजी करे न्याज़ीअ जो जेको आहे न पागल खाने में वञी उनखे दाख़िल कराइनि, उन जो पाकिस्तान में कोई भी हाल पुरसन नहीं है। ऐं असांखे तमामु हुन परेशानियूं ॾेई छॾियूं आहिनि, ऐं असांखे उहो ई पुराणो पाकिस्तान खपे, जेको असांजो पहिरियों पाकिस्तान हो उहो ई खपे। असांखे मोहतरमा वारो पाकिस्तान खपे, असांखे पीपल्स पार्टी वारो पाकिस्तान खपे, जंहिंमें घर मिलिया पिए, जंहिंमें रोज़ी रिस्क मिलियो पिए, जंहिंमें हर शइ मिली पिए। ऐं हिन न्याज़ी रुगो जेको आहे सो माण्हुनि खे परेशान करे छॾियो आहे, बेरोज़गारी वधाए छॾी अथसि। अदा असां पंहिंजे बिलावल भुट्टे जे लाइ आया आहियूं, ऐं जेको सानियो कारसाज़ ते थियो, असांजी मोहतरमा जे पुठियां दुश्मननि कयो, शहीदनि जे लाइ आहियूं। बिलावल भुट्टो असांजो बच्चो आहे, असां जॾहिं बि सॾु कंदोसीं ईंदासीं। कॾहिं चए थो हे कयां थो, कॾहिं चए थो हे कयां थो, कयो हिनखां कुझु बि कोन आहे हिन महिल ताईं। रुगो ग़रीबनि जे मथे ते महांगाई सोपी अथई, रुगो ग़रीबनि जे लाइ बेरोज़गारी पैदा कई अथई, रुगो ग़रीबनि जे लाइ परेशानियूं पैदा कई अथई। असांखे पुराणो पाकिस्तान खपे, असांखे न्याज़ी जो नओं पाकिस्तान न खपे। आज आप जलसे में जो आई हैं पीपल्स पार्टी की तरफ आई है, क्या कहेंगी? पाकिस्तान में इस्लामाबाद से पाकिस्तान पीपल्स पार्टी के जलसे के लिए आई हूँ, और मैं ये एक तारीखी जलसा देख रही हूँ। हमारा मुतालबा, हम तो जियाले, हम तो चाहते हैं हमारा शहजादा वज़ीर आज़म। हमारा मुतालबा ये है कि अवाम को रिलीफ दिया जाए, और जो भी झूठे दावे करके इमरान खान साहब हम पे मुसल्लत किए गए उनसे हमारी जान छुड़ाई जाए। असांजो मुतालबो इहो ई आहे त हीअ हुकूमत जेका डमर खणी आई आहे इहा ख़तमु थिए। गुजरांवाला वारो जलसो ऑलरेडी कामयाब थी चुको आहे, ऐं न्याज़ी जी गवर्नमेंट भुखलाइजी वई आहे, परेशान थी वई आहे, त हाणे हीअ जलसा कीअं बंदि कजनि। सो इन करे असां हिते मुतालबा इहे खणी आहियूं त न्याज़ी जी गवर्नमेंट आहे उहो मेयर खे छॾे ॾिए, छो जो पहिरियां खां ई जेके माण्हुनि खे ख़्वाब ॾेखारियासीं नौकरियुनि जा ऐं महांगाई ख़तमु करण जा, त उन जे उबतड़ थी रहियो, छो जो हीउ वज़ीर आज़म यू टर्न वज़ीर आज़म आहे।
ऐं उन खां अलावा मुंहिंजी इहा दुआ आहे त इंशाल्लाह ताला जेको नेक्स्ट पीएम आहे उहो बिलावल भुट्टो ज़रदारी हूंदो। नाज़रीन ॾिसी सघो था तव्हांजी जेका ड्रेस आहे उहा पाकिस्तान पीपल्स पार्टी जे झंडे वारी ड्रेस आहे, हीअ ख़ासि ड्रेस आहे। बिल्कुलु ही मां स्पेशली हिन प्रोग्राम जे हवाले सां पाई आहे। आई लव पीपी ऐं आई लव मोहतरमा, हमेशह असांजी दिलनि में ज़िंदा आहे बीबी। नाज़रीन सां गॾु हिकु ॿी जियाली मौजूदु आहे जेका मुकमल तौर ते जेको आहे पार्टी परचम जी ड्रेसिंग सां असांखे नज़र अचे पई। क्या कहेंगी आज के जलसे के हवाले से आप? जलसा पहले भी कामयाब था, कामयाब है और कामयाब रहेगा। जलसा साबित करता है कि गो न्याजी गो, ये साबित करता है ये जलसा के उसकी हुकूमत सिर्फ 4 दिन की है। नया पाकिस्तान, नया पाकिस्तान, क्या नया पाकिस्तान? बच्चा बच्चा परेशान है, नौकरियां नहीं है, कारोबार नहीं है, महंगाई इतनी है, सब्जी दाल आटा चीनी इतनी महंगी कर दिया गरीब आदमी तो हांडी से भी दूर हो गए, हांडी भी नहीं पका सकता। तो आप बताइए इसका आने का क्या मकसद है? क्या तबाही और बर्बादी लेकर आया है? इसको चाहिए गरीबों का एहसास करिए तो गरीबों को भी नीचे से नीचे ले जा रहा है। गरीब का मुतालबा क्या है? हमारा मुतालबा यह है कि महंगाई में कमी हो और नौकरियां जवानों को मिले जो डिग्रियां लिए फिर रहे हैं, और है ना जिनके घर बार नहीं है, जिनके घर नहीं उनको घर मिले। कौन करेगा? हमारे लिए हमें फख्र है बिलावल पे। मैं कहती हूँ कुछ को ना कहना अजीब सा होगा, वो आप देख के अंदाजा लगा रहे हैं। उनको तो बौखलाहट का शिकार हो चुके हैं, अब वो पागल हो जाएंगे आज का मजमा देख के कि पीडीएम इंशाल्लाह मैदान मार के रहेगा। महंगाई कम होनी चाहिए, महंगाई बहुत है, गरीब आदमी मर जाएगा। 2007 में जो जुल्म और बर्बरियत का मुजाहरा किया गया था, बीबी की आमद की खुशी के मौके पर बम ब्लास्ट हुआ, उसमें हमारे 170 से 200 के दरमियान तकरीबन हमारे कारकुनान शहीद हो गए थे। हम आज उनके लिए इजहार यकजहती के लिए और उनके लिए खराजी अकीदत पेश करने के लिए जमा है। मां बस ॾिसो ये कराची भुट्टो का अॼु ये ॾिसी अंदाज़ो थी वियो न न्याज़ी खे त कराची आहे भुट्टो जो। बीबी शहीद रानी कुर्बानी ॾिनी, बाबा भुट्टो कुर्बानी ॾिनी। अॼु ॾिसो अॼु ख़बर पइजी वेंदी त अफ़रादी कुवत छा हूंदी आहे ऐं आवाम केतिरी असांजो साथ आहे। तो हमेशा बस हिकिड़ो ई नारो आहे, असां त चऊं था त इंशाअल्लाह अल्लाह बादशाह कंदी असांजे बिलावल भुट्टो खे। नाज़रीन असां गॾु हिन वक्त पाकिस्तान पीपल्स पार्टी की एमपी शर्मिला फारूकी साहिबा मौजूद है जो तुम शर्मिला साहिबा क्या समझती हैं पीडीएम का जो गुजरांवाला का जलसा था उसके बाद हमने देखा कि वज़ीर आज़म बौखलाहट का शिकार हो गए। देखिए पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट ये एक ऐसी तहरीक है जो इस अवाम दुश्मन और मुल्क दुश्मन पॉलिसी बनाने वाली हुकूमत का खात्मा करेगी। और यहाँ पर आज सिंध धरती की आवाम जो है जो आज नारा लगाएगी गो न्याजी गो का, तो उसके बाद इमरान खान साहब को ना सिर्फ पार्लियामेंट बल्कि मुल्क छोड़ के भागना पड़ेगा। कैसे समझती हैं, क्या रास्ता है इन जलसों से ये हुकूमत जा सकती है? देखिए हम तमाम वो जमहूरी रास्ते अख्तियार करेंगे जिसका हमें अख्तियार है। हमको गैर आइनी काम नहीं कर रहे। जलसे करना, इस हुकूमत को बावर कराना, इस हुकूमत को होशियार कराना, इस हुकूमत को तंबीह देना, ये एक जमहूरी फंक्शनल डेमोक्रेसी के अंदर, एक फाल डेमोक्रेसी के अंदर, जमहूरियत के अंदर ये सबसे अहम चीज़ें होती हैं। ये देखें ना, आवाम फैसला करेगी, या मैं और आप फैसला, ये आवाम फैसला करेगी। बैठे हुए यहाँ पर कितनी देर से औरतें बच्चे बैठे हुए हैं। 11 जमायती ये आपका इत्तेहाद है, लेकिन इनमें हर एक का अपना अपना एक बयानिया भी है। नून लीग का बयाना ज़रा सख्त है, तो क्या ये बयानिया पीपल्स पार्टी का भी बयानिया है? देखिए पीपल्स पार्टी तो हमेशा ये बात कहती है कि जी आइन में तमाम इदारों के अख्तियारात और उनकी जो जिम्मेदारियां हैं वो दर्ज हैं। हम आइन की पासदारी चाहते हैं, हम आइन को जो है वो समझते हैं कि उसकी बालादस्ती होनी चाहिए। हमारा शुरू से ये मौक़िफ़ है, इस बयानी में कोई चेंज नहीं आया है। नाज़रीन असां गॾु हिन वक्त सूबाई वज़ीर शैला रज़ा साहिबा गॾु मौजूद है। शैला रज़ा साहिबा क्या कहेंगी, पीडीएम का पहला जलसा गुजरांवाला में जो हुआ उसके बाद वज़ीर आज़म की जो कल रात स्पीच आई उसमें हमने देखा कि वो कितनी बौखलाहट के शिकार थे। आज का ये जो जलसा है इसके हवाले से क्या कहेंगे? अब मुझे तो खुशी है कि आपने खुद ही कह दिया कि वो बौखलाहट का शिकार थे, मुझे कहना नहीं पड़ा। और गुजरांवाला के जलसे पे हर काम मीडिया ने किया। उन्होंने कहा तिल धरने की जगह ना अंदर ना बाहर, और उन्होंने ये बताया कि 31 जगहों पे कंटेनर, फिर पता चला कि लीडर्स की रहाइश गाहों को सील कर दिया गया।
लेकिन जब आवाम निकलती है तो उसके सामने कोई नहीं टिकता। और हमने तो ज़िया और मुशर्रफ के मुकाबले किए हैं और हमने जेलें काटी हैं, कोड़े खाए हैं। तो मैं नहीं समझती कि अब बौखलाने के बाद बदज़बानी से काम चलेगा। वज़ीर आज़म को रियलाइज़ करना चाहिए कि वो कुछ नहीं दे सके आवाम को। कुछ लोग ये कहते हैं कि नवाज शरीफ का बयानिया ज़्यादा तेज़ हो गया है, अब पाकिस्तान पीपल्स पार्टी हो सकता है जो उनको साथ ना ले चल सके, क्या कहेंगे? ऐसी बात नहीं है। देखिए 26 नुकात जो हैं वो असल हैं और उन पे चलना है, उन्हीं से देखना है कि हम किस तरह जा रहे हैं, क्या करना है, और उसके बाद जो है वो करना है। वो उनका मेज़बानी थी, उन्होंने स्पीच की और हमने तो सुने ही नहीं है, हमारे पास तो फुर्सत ही नहीं है। नाज़रीन असां गॾु हिन वक़्तु इतलात खाते जो सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह साहब गॾु आहे, जो ॻाल्हायूं था। शाह साहब, ही PDM जो ॿियो जलसो आहे, पहिरें जलसे में ई असां ॾिठो त वज़ीर आज़म बौखलाहट जो शिकार थी वियो ऐं जहिड़े क़िस्म जूं धमकियूं ॾिए पियो नवाज़ शरीफ खे, तव्हांजे इतिहाद खे। छा था सम्झो त ही इतिहाद, ही हुकूमत किराए सघंदो? ॾिसो, हिकिड़ो ई थियो हिननि जो मेड़ाको जलसो थियो PDM जो 16 वारो, उन में ई हे सफ़ा वाइड़ा थी विया। न सिर्फ़ु हिन पिंडाल में बल्कि ॿाहिरि बि जेके रोड, रस्ता, चौक, उहे सभु तव्हांखे माण्हुनि सां भरियल मिलंदा। ऐं इहे हिन महिल ई ॾिसो त सुबुह 10 बजे खां वठी माण्हू शुरू थी विया आहिनि हिते अचणु। ऐं इहो उन्हनि जो जोश हिन हुकूमत जी नाअहल पॉलिसियुनि जे ख़िलाफ़ु जेका वफ़ाक़ी हुकूमत आहे, इहो उन्हनि जो फ़ैसिलो आहे। अॼु उहो पंहिंजो फ़ैसिलो ॾेई छॾींदा। हे कुझु ॾींहंनि जी महिमान आहे हुकूमत, छो त हे हिन वटि पंहिंजा वोट एतिरा न आहिनि। हे हेॾो होॾो वोट वठी अची हिननि हुकूमत ठाही आहे, जंहिंमें मैंगल साहब बि हिननि खे छॾे चुको आहे। ॿिया जेके अलाइज़ आहिनि उन्हनि ते बि हुननि जे वोटरनि जो प्रेशर आहे, उन्हनि माण्हुनि जो प्रेशर आहे त बाबा तव्हां कहिड़े हुकूमत सां गॾु वेठा हो, जेके अॼु असां गभे लाइ लाचार आहियूं। अॼु माण्हू जेको 3 वक़्त खाईंदो उहो 2 वक़्त ते अची वियो आहे, जेको 2 वक़्त खाईंदो उहो 1 वक़्त जे लाइ कोशिशि करे पियो। त इहे हालात हिननि पैदा कया आहिनि। हिन बैन अल-अक़वामी तौर ते बि ॾिसो त अॼु पाकिस्तान अकेलो आहे ऐं उते बि हिननि जी पॉलिसीज़ जे करे सभु असांजा दोस्त असांखे छॾे विया। गुजरांवाला जे जलसे खे पहिरीं ॻाल्हि त रोकण जी फुल कोशिशि कई वई। ट्रांसपोर्टर्स खे ड्रिजारे वियो, केस दाख़िल कया विया, डेकोरेशन जे दुकाननि खे सील कयो वियो, कॉर्नर मीटिंग जॾहिं थियूं पे उन्हनि खे रोकण जी कोशिशि कई वई। त दरअसल ही बौखलाहट आहे ऐं जॾहिं कामयाब जलसो थियो त जलसे खां पोइ नफ़सियाती थी चुको आहे प्राइम मिनिस्टर। ऐं कराची वारे जलसे खां पोइ अला माफ़ करे लॻे थो त शायदि कंहिं NICVD जो रुख कंदो। कीअं न सम्झो ही जेको PDM जूं मुख़्तलिफ़ जमायतूं गॾु आहिनि, ख़ासि तौर ते जेको नून लीग जो एग्रेसिव जेको बयानियो आहे, उहो PDM खे नुक़सान त न रसाईंदो? ॾिसो, बयानियो हिकिड़ो आहे सभिनी जो, बयान अंदाज़ जेको आहे उहो मुख़्तलिफ़ थी सघे थो, अंदाज़ बयानी मुख़्तलिफ़ थी सघे थी। बाक़ी बयानियो हिकिड़ो आहे असांजो, मक़सदु हिकिड़ो आहे असांजो त हीअ क़ौम परेशान आहे, उन परेशानी खे कढण जे लाइ PDM वजूद में आई आहे। कीअं था सम्झो अॼु 18 अक्टूबर जी यादि में ही जेको जलसो आहे हर साल तव्हां मल्हाईंदा हुआ, अॼु हुन में 11 पार्टियूं जेके आहिनि उहे गॾु आहिनि। बीबी शहीद जॾहिं आई हुई त उहो ॾींहुं जेको हुयो, अॼु ॾींहुं ताईं उन 18 अक्टूबर जे साने जा जवाबदार बि ॾिसो, बिल्कुलु इहा ठीकु ॻाल्हि आहे। जमहूरियत ते राता हो ऐं जमहूरी निज़ाम जे ख़िलाफ़ु साज़िश हुई ऐं जमहूरी कारकुननि जी शहादत हुई। अॼु तसलसल आहे उन शहीदनि जी कुर्बानियुनि जो, त अॼु हिन स्टेज ते उहे माण्हू मौजूदु हूंदा जेके उन वक़्तु शहीद बीबी जे बयाने जे उनजी सियासत जे ख़िलाफ़ु हुया। त ही जमहूरियत जे काज़ लाइ जेके जदोजहदियूं कबियूं आहिनि, उन में जानुनि जूं कुर्बानियूं बि थींदियूं आहिनि। ऐं अॼु उहा कुर्बानी हिन स्टेज ते सभिनी माण्हुनि खे गॾु विहारे उन निज़ाम जी कामयाबी ॾांहुं विख वधाई आहे। जेके बि अचनि पिया ओवरऑल असां सभिनि खे ई मास्क ॾियूं पिया, मर्द आहिनि, लेडीस आहे, सभिनि जे लाइ असां मास्क बि प्रोवाइड कयूं पिया ऐं मेडिसिन बि आहे, मतिलबु उहा बि असां उन्हनि खे ॾियूं था, जंहिंजी मतिलबु कि कैजुअल डिमांड थिए पई, जीअं पेन किलर मतिलबु हेडेक थी थो वञे, पेनाडोल वग़ैरह, डिस्प्रिन वग़ैरह, इहे असां उन्हनि खे ॾियूं पिया। तव्हां ॾिसो पिया मेडिसिन आहे, सैनिटाइज़ बि करायूं पिया। तमामु माण्हुनि में असां सैनिटाइज़ माण्हुनि खे करायूं था पिया ऐं उन सैनिटाइज़ जी अफ़ादियत माण्हुनि खे ॿुधायूं था पिया। आने का मकसद यही है, गो न्याजी गो, बस इसके अलावा कोई मकसद नहीं है। गो न्याजी, हमें नहीं चाहिए उसकी हुकूमत। बहुत उसने क्या आप लोगों को क्या सुख दिया ये तो बताओ। बच्चा रो रहा है, इतनी महंगाई कर दी है, ना कोई गरीब आलू भी नहीं खा सकता। नाज़रीन, PDM जे कराची वारे जलसे में माण्हुनि जी जेका शिरकत आहे, उन शिरकत मां जेको आहे मालूम थियो आहे त ही जेको जलसो आहे उहो गुजरांवाला खां वधीक जेको आहे कामयाब जलसो आहे। हिन में
गुजरांवाला खां वधीक माण्हुनि जी जेका आहे उहा शिरकत आहे। तव्हां जेको प्रोग्राम में मुख़्तलिफ़ अॻवाननि जूं बि ॻाल्हियूं ॿुधियूं जंहिंजो चवणो हो त हीउ जेको मुखालिफ़ धुर जो इतिहाद आहे उहो इतिहाद जेको आहे उन इतिहाद जी जेका एहतिजाजी तहरीक आहे तेसि ताईं ख़तमु न थींदी जेसि ताईं ही हुकूमत घर भेड़ी नथी थिए। उन सां गॾोगॾु असां तव्हांखे हिन जेको आहे जलसे में शामिल ऐं शरीक जेके जियालियूं हुयूं उन्हनि जी ॻाल्हि ॿोल पिणु ॿुधाई जंहिंजो चवणो हो त उन्हनि खे न्याज़ी जो इमरान ख़ान जो नओं पाकिस्तान न घुरिजे ऐं उन्हनि खे पंहिंजो पुराणो पाकिस्तान खपे जंहिंमें महांगाई न हुई ऐं ग़रीब माण्हू जेको आहे ॿिनि वेलनि जी मानी जेका आहे उहा आसानी सां खाई पिए सघियो। तंहिंजे करे मजबूरी तौर ते अॼोके जलसे मां इहो साबित थी वियो आहे त वफ़ाक़ी सरकार ख़िलाफ़ हीउ जेको मुखालिफ़ धुर जो इतिहाद आहे उहो इंतिहाई असराइतो इतिहाद आहे ऐं अहिड़े क़िस्म जा जेके जलसा आहिनि उहे यकीनन PTI सरकार जे ख़िलाफ़ हिकु अलार्मिंग जेका आहे उहा सिचुएशन आहिनि। इन ते अॼोके प्रोग्राम जे वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। ईंदड़ प्रोग्राम ते पंहिंजे मेज़बान शबीर लाशारी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।